अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा रहा उम्मीद कयां सब दोस्त ठीक ऐं ख़ुशि हूंदा। अॼु जी अपडेट तव्हांखे मन टीवी जे ड्रामा सीरियल कश्ती जे बाबति आहे। में जेको नेक्स्ट एपिसोड उन जे बाबति ॿुधाईंदासीं त अॻियां छा थींदो। अॻियां ड्रामे में तव्हांखे अब्बास ॻोल्हाणो जी भेण जी जेका अदला बदली जी फ़ैसिलो थींदो त उनजो जेको निकाह आहे उहो मामा यूसुफ जी धीउ जी शादी लौंग सां कई वेंदी ऐं लौंग जी माउ चवंदी त नंढी उमिरि जी छोकिरी आहे ऐं ॿियो उनजी जेका उहो बीमार आहे, उनजी पथरी आहे, उन सां मां पंहिंजे छोकिरे सां शादी कोन कराईंदुसि। छो त हू हिकु त बीमार आहे, ॿी उनजो जेको तबियत सही न आहे, हू घरु कोन करे सघंदी, न घरु हलाए सघंदी। सो इहो थियो अॻियां किस्त में। सो ही तव्हांजे लाइ ख़ासि अपडेट ठाही आहे, तव्हांखे पसंदि ईंदो। पसंदि अचे त अॻियां बि तव्हांखे इन जे ड्रामनि जे बाबति अपडेट ॾींदासीं। सो तव्हां ॿुधाइजो त ही ड्रामो जेको आहे, हिन जी अपडेट तव्हांखे उर्दू में ॾियूं या सिंधी में ॾियूं, इहा बि तव्हांजी महिरबानी थींदी। कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो।